हेलो फ्रेंड, अस्सलाम वालेकुम। अॼु तव्हांखे बाइनरी नंबर इंटू डेसिमल नंबर, ठीकु आहे, बाइनरी नंबर खे डेसिमल नंबर में चेंज करिणो आहे। ठीकु आहे, इन जा टे नमूना आहिनि, टई तव्हांखे सेखारियूं था, सफ़ा ईज़ी आहिनि। ठीकु आहे, इहे तव्हां इन नज़रसानी इन ते कजो। ठीकु, त हाणे अचो क्वेश्चन ते अचूं। छा आहे क्वेश्चन, छा आहे बाइनरी नंबर इंटू डेसिमल नंबर कन्वर्ट करिणो आहे हिनखे। ठीकु आहे, त हाणे हीउ जेको हिसाबु लिखियो पिया 11012, ठीकु आहे। हाणे हिनखे छा कंदासीं, तव्हां पहिरीं छा कंदा, 1 मल्टीप्लाई 2, ठीकु आहे, प्लस जी निशानी, वरी हिते 1 आहे, 1 मल्टीप्लाई 2 प्लस जी निशानी, वरी छा आहे 0 आहे, 0 मल्टीप्लाई 2 वरी प्लस जी निशानी, 1 मल्टीप्लाई 2। ठीकु आहे, सम्झी विया, इहो तरीक़ो सम्झी विया। त पाण छा कयो अथई, हीउ 1 रखियो अथई, वरी हिते रखियो अथई, हीउ 0 रखियो अथई ऐं हीउ 1 रखियो अथई। ठीकु, सम्झ में अची वई। हाणे छा कंदासीं, हिननि ते पावर ॾींदासीं। ओ हितां खां 0, हिन ते 1, ठीकु आहे, 2 ऐं हिन ते 3। सम्झ में ॻाल्हि अची वई। हाणे छा करिणो आहे, हाणे ॾिसो तव्हां हीउ 1 ऐं 2 पाण में मल्टीप्लाई न करियो। ठीकु आहे, छाजे करे, जो पहिरीं पाण मथां जेको एक्सपोनेंट ॾिनल आहे, जेके पाण पावर बि चवंदा आहियूं, पहिरीं इनखे छॾाइबो। ठीकु, त 2 जे मथां पावर घणो आहे, 3 आहे, त 2 मल्टीप्लाई 2 मल्टीप्लाई 2 माना टे दफ़ा 2 मल्टीप्लाई कबो, 2 मल्टीप्लाई 2 मल्टीप्लाई 2, 2 टाइम 2 इज़ 4, 4 टाइम 2 इज़ 8। ठीकु, त हाणे हीउ थी वियो 8 प्लस जी निशानी। ठीकु आहे, हिते बि साॻी नमूनो 1 मल्टीप्लाई 2 टाइम 2 इज़ 4, ॿ दफ़ा 2 मल्टीप्लाई कबो, 0 मल्टीप्लाई 2 प्लस। हिकिड़ी ॻाल्हि हिते यादि रखो, जेकॾहिं कंहिं बि नंबर जे मथां पावर 0 अचे त उहो हमेशह 1 जे बराबरि थींदो आहे। त 1 मल्टीप्लाई 1, जेकॾहिं कंहिं बि नंबर जे मथां पावर 0 हुजे त उहो बराबरि 1 जे थींदो आहे। ठीकु आहे, मिसाल तो 3 जे मथां पावर 0 आहे त उहो 1 जे बराबरि थींदो। ठीकु, भले लखनि जे मथां पावर 0 अची वञे उहो बराबरि 1 जे थींदो। आई ॻाल्हि सम्झ। हाणे हे तव्हां दर्ब कयो, 8 प्लस 4, ही 0 सां मल्टीप्लाई कंदा, 2 सां 0 प्लस 1। हाणे हे प्लस करे वञो, 8 8 4 12 13। ठीकु, सम्झ में ॻाल्हि अची वई, सवा सवलो आहे। उन खां पोइ ॿियो क्वेश्चन कहिड़ो आहे, 5 बेस नंबर इंटू डेसिमल नंबर सिस्टम। ठीकु आहे, हाणे 5 बुनियाद वारो नमूनो अची वियो। हाणे हिनखे पाण डेसिमल नंबर में कीअं बदिलाईंदासीं, साॻी नमूनो 2 मल्टीप्लाई, पर हिते 5 लिखिबो। ठीकु आहे, 5 बेस में बदिलायूं, प्लस निशानी, 1 मल्टीप्लाई 5। ठीकु आहे, पावर 0 खां शुरू कंदासीं, 0 1, 2 मल्टीप्लाई हे थिया 5 प्लस, ठीकु आहे, 1 मल्टीप्लाई पावर 5 जे मथां पावर आहे, तव्हां सिखी आया आहियो त पावर जेकॾहिं 0 हुजे मथां त जवाबु उहो जेको निकिरंदो उहो 1 जो निकिरंदो। ठीकु आहे, बराबरि थींदो आहे 1 जे। हाणे हे पाण में मल्टीप्लाई कंदा 10 ऐं हीउ 1 मल्टीप्लाई 1, हीउ आंसर अची वियो। ठीकु आहे, उन खां पोइ वरी ऑक्टा नंबर हूंदो आहे, ऑक्टल नंबर जेको हूंदो आहे 8 बुनियाद वारो। ठीकु आहे, उनखे डेसिमल नंबर में बदिलायो। त हाणे पाण छा कंदासीं, साॻी तरीक़ो 1 मल्टीप्लाई छा सां, 8 सां, प्लस 6 मल्टीप्लाई 8। ठीकु आहे, 0 पावर ॾींदासीं, हिन ते पावर 1 ॾींदासीं। ठीकु आहे, त हाणे हिन ते ही 1 मल्टीप्लाई 8 प्लस 6 मल्टीप्लाई 1, 8 ते पावर 0 आहे, उहो बराबरि छा थींदो, 1 जे थींदो। ठीकु, त ही 8 प्लस 6 थी वियो। ठीकु, त हाणे वरी नेक्स्ट वीडियो में तव्हांखे वरी डेसिमल नंबर खे बाइनरी नंबर में कीअं बदिलाइबो उहो सेखारींदासीं। ठीकु आहे, हाणे इन चैप्टर ते गौर कजो, महिरबानी करे। जेके बि सवाल अचनि था, हिन में प्लस जा बि ईंदा आहिनि, माइनस जा बि ईंदा आहिनि, जेके बि अचनि था इन ते थोरो गौर कजो इन चैप्टर ते। ठीकु आहे, थैंक यू सो मच।